शान अहले बैत, अज़मत कुरान, नारे तकबीर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। हज़रत साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर मुद्दज़िर आली हाली अल्लाह तआला जो मेरे इज़्ज़त में बरकत फरमाए वो तशरीफ़ फरमाए इंशाअल्लाह अज़ीज़ उन जे मवाइद हसन खां मुस्तफ़ीज़ थींदा। मां भी तकड़ में कुछ अल्लाह जी ॾिनल नेमत मां पंहिंजे अंदाज़ में शुरुआत कयां थो अल्लाह बाजारे जे नाले सां। बोल आहिनि त हर हम्द थो तोखे जुगाए सदा, अल्लाह मिठा अल्लाह मिठा। थोरो तवजो कंदो ईअं महसूस थींदो ॼण त अलहम्द शरीफ़ जो तर्जुमो पियो थिए। तवजो। हर हम्द थो तोखे जुगाए सदा, अल्लाह मिठा अल्लाह मिठा। हर हम्द थो तोखे जुगाए सदा, अल्लाह मिठा अल्लाह मिठा। ही आहिनि तुंहिंजा अर्ज़ो समा, अल्लाह मिठा अल्लाह मिठा। ही आहिनि तुंहिंजा अर्ज़ो समा, अल्लाह मिठा अल्लाह मिठा। तो जहान खे पाले साईं, रहमान रहीम बे तूं आहीं। तो जहान खे पाले साईं, रहमान रहीम बे तूं आहीं। कागज़ ते लिखां छा तुंहिंजी सखा, अल्लाह मिठा अल्लाह मिठा। कागज़ ते लिखां छा तुंहिंजी सखा, अल्लाह मिठा अल्लाह मिठा। तू मालिक ॾींहं क़यामत जो, जिते हर हिकु ॾींदो हिसाब बंदो। उन ॾींहुं कजां जन्नत तूं अता, अल्लाह मिठा अल्लाह मिठा। हर हम्द थो तोखे जुगाए सदा, अल्लाह मिठा अल्लाह मिठा। ही आहिनि तुंहिंजा अर्ज़ो समा, अल्लाह मिठा अल्लाह मिठा। ख़ास इबादत तुंहिंजी कयूं, तोखां ई मदद था घुरंदा रहूं। ख़ास इबादत तुंहिंजी कयूं, तोखां ई मदद था घुरंदा रहूं। देवाट सिधी था घुरूं ही दुआ, अल्लाह मिठा अल्लाह मिठा। हर हम्द थो तोखे जुगाए सदा, अल्लाह